पनुआ खेल मां हुक्मरान धुर जे चूंडियल नुमाइंदनि सैयद खुर्शीद अहमद शाह, नासिर हुसैन शाह, नोमान इस्लाम शेख ऐं ॼाम इकरामुल्ला खान दारेजो जे चूंड तक वारे तालके अस्पताल पनुआ खेल में इंतजामिया डॉक्टर डॉक्टराणिन ऐं सिहत खाते जे अमलदारनि जी मुबैना नाअहली सबब चइनि महीननि खां अस्पताल में दवाउनि डॉक्टरनि अमले जी खोट ते परे परे खां ईंदड़ सवें हज़ारे मरीज़ सख़्त परेशान आहिनि। मुक़रर 100 खां वधीक मेल फीमेल नर्सिस डॉक्टरनि मशीनरी दवाऊं ज़ाती क्लिनिक में इस्तेमाल करण में मसरूफ़ ॿुधाए पिया वञनि। सेहत जी सख़्त खोट ऐं बजट में गबन ख़िलाफ़ सुजाण शहरिन हम ख़याल जे ग़ुलाम मुस्तफ़ा कलवड़ ऐं ॿियनि पारां ॿिए महीने में बि अस्पताल जे अङण बदिरां पनुआ खेल जे मुख चौक ईदगाह वटि मुसलसल एहतजाज जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरी माण्हू अची हिन जी हिमायत कनि पिया। ग़ुलाम मुस्तफ़ा कलवड़ मूजिबि त अस्पताल में थियल करप्शन, दवाउनि, मशीनरी, डॉक्टरनि जी खोट पूरी थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची